अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पाकिस्तान IMF जा सख़्त शर्त मञे वरिता, कर्ज़ प्रोग्राम ते समूरा मामला ते थी विया। वज़ीर आज़म हाउस में नाणे जो वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार बि मौजूद हो। वज़ीर आज़म कर्ज़ प्रोग्राम लाइ IMF सां तइ थियल मामलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणेवारी वज़ीर इसाक डार चयो आहे त IMF सां मुआहदे तहत 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइणा पवंदा, उन लाइ मिनी बजट आणणी पवंदी। सखर में फुर दौरान मुज़ाहिमत ते क़त्ल थियल नौजवान वारे वाक़िए नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। नौजवान जामी ईंदड़ खे मंसूबे तहत क़त्ल करण जी दावा कई वई आहे। जवाबदार क़त्ल जो एतराफ़ कंदे चयो आहे त क़त्ल वाक़िए में हुन सां गॾु मक़तूल जी घरवारी बि मुलविस आहे। नाले वारो शाइर, अदीब ऐं ड्रामा निगार अमजद इस्लाम दिल जो दौरो पवण करे लाहौर में लाॾाणो करे वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।